अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है तव्हांजो पंहिंजो दोस्त साफ़ी सूरज कुमार माली उमरकोट। दोस्तों, मां तव्हांखे हींअर कुझु मंज़र जेको ॾेखारींदड़ जेको राति खां पवंदड़ बरसाति जा, त बरसाति जे सबबु कहिड़ा सूरताल रहिया आहिनि कहिड़ा न आहे। हींअर मां निकितो आहियां पंहिंजे घरनि खां हाणे वञा पियो मां उमरकोट सब्ज़ी मंडी ॾांहुं, जेको उमरकोट जे तक़रीबन शहर खां 2 किलोमीटर परते आहे। इहा सब्ज़ी मंडी मेन उमरकोट कुंडी रोड ते मौजूदु आहे। हिन सब्ज़ी मंडी जे भरिसां वॾी सिविल हॉस्पिटल मौजूदु आहे। सब्ज़ी मंडी में ख़रीदारी जे लाइ उमरकोट, कुंडरी, सामारो, पिथोरो, जेमसाबाद, ढोरनारो, गुला नबी शाह, छोर, न्यू छोर, थरपारकर जे छाछरो, मिठी, सलामकोट ऐं ॿियनि साइडनि सां जेको माण्हू ख़रीदारी जे लाइ ईंदा आहिनि। हीअ सब्ज़ी मंडी जेको आहे तमामु घणी पंध लाइ परते आहे, पर ख़रीदारी जी में बि तमामु घणो इज़ाफ़ो आहे। हीअ सब्ज़ी मंडी शहर खां ॿाहिरि खुले आसमान जे हेठि आहे। हिन सब्ज़ी मंडी जो बुनियादु उमरकोट जी म्यूनसिपल कमेटी चेयरमैन हाजी सैफुल्लाह ख़ालिद सबराज सुमरे रखियो आहे। हीअ प्लाट म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन हाजी ख़ालिद सराज सुमरे जो पंहिंजो ज़ाती प्लाट आहे। 2 साल जेको हिते रहनि पिया, हिते जा जेको दलाल वग़ैरह हुननि खां को बि चार्जिस वग़ैरह न वरिती वेंदी आहे। बिल्कुलु फ्री में उन्हनि खे हिते रिहाइश वग़ैरह उन्हनि ज़ाती प्लाट पंहिंजो ॾिनो आहे ख़ालिद सराज सुमरो साहिबु। अञा बि तमामु बहितरीनु हिते उन्हनि जा ख़्वाहिश आहे त हिन खां बहितरीनु अचे, हिते लाइट जी सहूलियत मिले, हिननि खे पाणी जी सहूलियत मिले, हर शइ जी सहूलियत मिले। हीअ मंज़र कुझु बरसाति जा आहिनि। उन्हनि खां पोइ हीअ असांजो SSP ऑफिस जो कुझु लिंक रोड आहे, तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ SSP ऑफिस ॾांहुं वेंदड़ रस्तो आहे। ई गली जो टर्न जेको SSP ऑफिस ॾांहुं वियो पिए। हाणे पाण अॻिते निकिरूं था। हितां हिकु मशहूरु ओलिया बुज़ुर्ग दरवेश एला हज़रत ॾाढो कको पीर आहे। हुनखां पोयां आहे मूमल जी माड़ी, जेको बि तमामु घणी मशहूरु आहे उमरकोट शहर जे अंदरि। उहो बि हिते हिन रोड ते मौजूदु आहे। ऐं हिते कुझु ग़रीब झोंपड़पट्टी जेको तबिको हिते रिहाइश कंदो आहे। इहा हिकु ख़ाली जाइ आहे, हुते वेठल आहिनि तक़रीबन 50 खां 60 घर थींदा। इहा आहे मुर्शिद कको पीर जी दरगाह। हिन खां पोइ साइड ते आहे मूमल जो टाउन, मूमल माड़ी जंहिंखे चवंदा आहिनि, उहा आहे। ऐं साम्हूं पंहिंजो मौजूदु आहे सर्किट ऑफिस, सर्किट हाउस जंहिंखे चवंदा आहिनि। जेको वॾो या को मिनिस्टर MP MNA ॿाहिरां खां जेको ईंदो आहे या को मीटिंग वग़ैरह हूंदी आहे, उहो पोइ हिते रिहाइश वग़ैरह कंदा आहिनि, हिते पंहिंजा मसइला मसाइल उजागर कंदा आहिनि। हुन खां पोइ रही जेको लाइटिंग लॻी पई आहे, मंज़र आम जेको तव्हांखे परियां ॾेखारिजे पियो, उहा उमरकोट जी वॾे में वॾी सिविल हॉस्पिटल आहे। हुते तक़रीबन सहूलियत काफ़ी मौजूदु आहिनि, लाइट खां पाणी खां हर शइ खां सहूलियत मौजूदु आहिनि सिविल अस्पताल में बि। हाणे हीअ रस्तो पंहिंजो वञे थो सिविल हॉस्पिटल ॾांहुं, ऐं हीअ ॿियो रस्तो हुनजे साम्हूं निकिरे थो उमरकोट जी सब्ज़ी मंडी ॾांहुं। हाणे हीअ सब्ज़ी मंडी ॾांहुं पाण पहुचण वारा आहियूं, बसि थोरो ई मुफ़ासिलो आहे। हीअ परछा जो पाणी जेको बीठल आहे रोड ते, बरसाति एतिरी घणी त कोन हुई, पर पोइ पाणी जो निकाल तमामु घटि आहे हितां खां। ऐं हिते जेको वारिस ज़मीन आहे, तंहिंजे करे पाणी जो अॻिते निकाल नथो थी सघे।
ये जेको रोड टुटियल आहे उहो बि मंज़र ॾिसो पिया त रोडनि जी म्यूनसिपल कमेटी तौरु हिते जे MP MN कमु लाइ छॾिया आहिनि, को बि रोड न ठहियल आहे। अहिड़ा रोडनि जी अहिड़ी हालति लॻी पई आहे त आवाम बिल्कुलु परेशान आहे। हीअ अमरकोट सब्ज़ी मंडी जेको कोई दुकानूं वग़ैरह हिननि में ठहियल आहिनि मार्केट पंहिंजूं जेके हिते रहाइश परेज़ आहिनि, हीअ आहिनि हिते जा जेको दुकानदार जे मार्केट आहे। ही म्यूनसिपल कमेटी चेयरमैन हाजी सैफुल्ला ख़ाली सराय चंबर जो मार्केट आहे। ऐं ही साम्हूं जेको आहिनि कुझु दुकानूं आहिनि, रेड़े वारा आहिनि, जेको नाश्ते जा गाॾा वेंदा आहिनि। सुबुह जो तव्हांखे पराठा वग़ैरह, नाश्तो, पूड़ी हलवा वग़ैरह मिलंदी आहे तव्हांखे। अमरकोट जा दलाल हाणे मार्केट जे अंदरि पहुची विया आहिनि ऐं कुझु ई देरि खां पोइ हिन जी वाक जेको आहे ॿोली जो उहो लॻंदो ऐं जेको वापारी आहे उहो वठण वारा बि पहुची वेंदा। हींअर सर्दी जो मौसम जे करे अञा ताईं वापारी न पहुची सघिया आहिनि। हाणे ॿोली जो वाक शुरू थी वियो आहे। हाणे कुझु ख़रीदारी करण वारा ऐं कुझु जेको आहे विकिणण वारा दलाल हिते मौजूदु आहिनि। ऐं मंदर में ॾिसो पिया जेको अमरकोट सब्ज़ी मंडी जा अमरकोट सब्ज़ी मंडी में 40 खां मथे जेको हिते जेको सब्ज़ी ऐं फ्रूट जा जेको दुकान होलसेलर मौजूदु आहिनि, जेको कमीशन तौर ते कमु कंदा आहिनि। हिते बरसाति पवण करे जेको हिते ख़रीदारी जेको आहे तमामु घटि ॾिसण में अचे पई। न त माण्हू हिते जेको एतिरो हूंदो आहे मार्केट पूरी भरिजी वेंदी आहे। वञण जे लाइ जेको जाइ बि न मिलंदी आहे, गाॾी या मोटरसाइकिल निकिरंदो न आहे।